कराची में खबर ईंदड़ सिंध हाई कोर्ट में कोरंगी के मैदानन ते बचत बाज़ारुनि खिलाफ दरख्वास्त ते ॿुधणी दौरान जस्टिस अज़हर रिज़वी तरफ़ां रिमार्क्स ॾिना विया। अदालत जो चवण हो त NOC जारी करण हुकूमत जो कम आहे। इहे रुगो मनपसंद माण्हुनि खे NOC जारी कंदा आहिनि। ब्यूरो ऑफ सप्लाई जो वसाले त सॼी कराची जे मैदाननि ते बचत बाज़ारूं लॻाए छॾे। ॿुधणी दौरान दरख्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो त DC कोरंगी जे ऑफिस बचत बाज़ारूं बंदि करण जो हुकुम जारी कयो आहे। बचत बाज़ारुनि सां गरीब आवाम खे फ़ाइदो थिए थो। अदालत दरख्वास्त गुज़ार जे वकील खे चयो त बचत बाज़ारुनि सां आवाम खे को फ़ाइदो नाहे थींदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।